सधाई थी सबका भुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुम्बश नाहे जा मूसी हवे साथ जा जी बिठो न करे। सो तहां जे इहो सोचो पिया त अदा मक़बूल मथे छो न वेठो आहे, जेको ॿियो सेशन आहे हुन में अदा मक़बूल स्पीकर हो, सो हुनजो ख़्यालु हो त मूंखे 2 दफ़ा मथे तहां न विहारियो ऐं माण्हुनि मां बोल थो करणु चाहियां। सो आई जस्ट वांट टू मेक श्योर that मक़बूल इज़ हियर ऐं तव्हांजे नेक्स्ट जेको सेशन आहे उन में उहो असां सां गॾु कंदा। बिहाफ ऑफ साना ईसी मां तव्हां सभिनी खे जेका चवां थो वेलकम चवां थो एंड सच एन ऑनर फॉर अस। असांजी जेका नई ईसी चूंडजी आई नई कन्वेंशन आहे एंड सो मेनी पीपल हैव कम फ्रॉम डिफरेंट पार्ट्स ऑफ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, कैनेडा, US, सिंध मां ऐं यूरोप मां बि असांजा महिमान जेके आहिनि उहे अचनि पिया ऐं ख़ासि तौर ते जेको असांजी LOC कमु कयो आहे तक़रीब साहब, थैंक यू सो मच बिहाफ ऑफ EC, सच एन वंडरफुल एक्सपीरियंस टू वर्क विथ यू। ऐं जेके असांजा ॿिया लोकल LOC जेके मेंबर्स आहिनि अदा मुनीर सुमरो हुजे जेको असांजो मानी जेका पाण खे खाराए पियो मुनीर बंदोबस्तु करे कोई टेक केयर ऑफ ऑल ऑफ स्टफ, अदा सुहेल अंसारी हुजे, अदा रफ़ीक मेमन हुजे ऐं अदा शंकर हरियाणी हुजे जेको सुबुह जो माण्हुनि खे एयरपोर्ट ताईं महिमाननि खे खणी अचे थो हिते। सो इट्स नॉट अ वर्क, इट्स वॉलंटियर कमु आहे। सो सभिनी दोस्तनि जी महिरबानी। मूंखे सिर्फ़ु तव्हां सां इहो शेयर करिणो हुयो वेरी ब्रीफली त जेको साना जो हिन साल जो कन्वेंशन आहे, हर साल ख़बर अथव जॾहिं कन्वेंशन थींदो आहे त उन जो थीम रखंदा आहियूं त भई वॉट इज़ द पर्पस, वाई आर वी कमिंग टुगेदर अपार्ट फ्रॉम हग्स एंड म्यूज़िक एंड फन, छा हुजणु खपे, वॉट आर वी ट्राइंग टू अचीव, जेके 500-600 माण्हू अचूं था पंहिंजो ख़र्च भाड़ा करे बंदि करे हिते अची रहूं था त उन में वॉट शुड वी ट्राई टू अचीव, सो उन में छाकाणि तव्हांखे यादि हूंदो त गुज़रियल साल जेका सिंध में बोर्ड आई 2022 में ऑगस्ट में उनजे करे जेके लखी माण्हू डिस्प्लेस थिया, अञा ताईं माण्हू उन प्रोसेस में आहिनि। सो असां सोचियो त भई छो न हिन दफ़े असां डिस्कशन करियूं त हीअ जेका क्लाइमेट चेंज आहे, जेका चेंजिंग क्लाइमेट चेंज आहे, उनजा जेके इम्पैक्ट्स आहिनि सिंध जहिड़े ग़रीब खितनि ते, उन्हनि खे कीअं काउंटर करे सघिजे थो, कीअं अहिड़ा उपाउ वठी सघजनि था जंहिंजे करे इहे जेके अचनि था कुदरती जेके आफ़तूं आहिनि इन्हनि खे कीअं मुंहुं ॾिजे। सो असां गॾिजी डिसाइड कयो त हिन भेरे असां जेके सिंध जे अंदरि हिन फील्ड्स में कमु कनि था, जेके एक्सपीरियंस आहे, जेके एक्सपर्टीज़ आहिनि, उन्हनि खे घुराईंदासीं त जीअं उहे पंहिंजी थॉट्स ऐं आइडियाज़ असां सां शेयर कनि त जीअं असां वरी उहे नंबर 1 त असां ब्रॉडकास्ट पिया कयूं पंहिंजा समूरा सेशन साना जे यूट्यूब चैनल ते, साना जे फेसबुक पेज ते, साना जे ट्विटर अकाउंट ते, त जीअं डिसमिनेशन ऑफ नॉलेज आइडियाज़ ते। ऐं जीअं तव्हांखे यादि हूंदो असां जनवरी में सिंध में जेको आहे सिंध जी सेंसस ते बि कॉन्फ्रेंस कई हुई त जीअं सिंध जे इश्यूज़ ते असां सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे विता ताक़तवार गॾु करे सघूं। सो असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जो डॉक्टर केसर बंगाली साहब जेके आहिनि उहे कराची मां ख़ासि असांजे लाइ आया आहिनि। सो थैंक यू सो मच एंड वेरी वॉर्म वेलकम केसर साहब हियर। ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं साईं मोहबुल्ला शाह साहब जा, ऐं तव्हांखे उन्हनि ॿुधण जो मौक़ो मिलंदो, डॉन में लिखंदो आहे, द न्यूज़ में लिखंदो आहे, ऐं उनजो किताब बि ताज़ो आयो आहे। ऐं असां अॻु में कोशिशि कई त साईं खे कंहिं कन्वेंशन में मिलायूं, पर दिस टाइम वी वर लकी, ही हैपेंड टू बी इन टोरंटो, ऐं पोइ साईं असांजी गुज़ारिश दावत क़बूल कई एंड यू लव हिस कन्वर्सेशन। सिंध में आउं सम्झां थो दौरे हाज़िर में जेके वॾा दिमाग़ आहिनि, ॾाहा माण्हू जेके आहिनि, तव्हांखे ख़बर आहे जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वज़ीर आज़म थी हुई, 2 दफ़ा जेको हुनजो प्रिंसिपल सेक्रेटरी हो सिंध गुला शाह हुयो। That is the level of credibility and the respect he enjoyed in Pakistan. So तव्हांखे मज़ो ईंदो हुननि गुफ़्तगू ॿुधी ऐं इवन जेको किताब आहे। सो that was the purpose त असां जेको आहे सो उनखे फोकस करियूं ऐं उन सां रिलेटेड जेके एक्सपर्ट्स आहिनि उन्हनि खे घुरायूं। ऐं ॿी असांजी कराची जी तमामु ज़बरदस्त लेखक आहे, सोशल डेवलपमेंट में कमु आहे, नाज़िश रोही जेका आहे उहा बि असां सां शरीक बि थिए, तव्हांखे उन जूं ॻाल्हियूं वणंदियूं। ॿियो हुयो त फ्लड में जॾहिं आयो ऐं माण्हू कैंप में वञी रहिया त असां जूं अमेरिका जूं बसि डॉक्टराणियूं हुयूं, उहे उते हिकिड़ो दफ़ो पाण पैसा करे ॾिया, कोई $65,000 लाइफ ब्रिज जे नाले सां। पोइ उते जेको उन्हनि ॾिठो वञी ऐं डॉक्टर्स हुयूं त माण्हुनि जी ट्रीटमेंट कीअं पिए कयनि, माण्हुनि जा मसइला छा हुया, कोड ऐं उहो अलॻि मसइलो डिस्प्लेसमेंट, पर अपार्ट फ्रॉम देट जेके शयूं उन्हनि खे आयूं त असां सोचियो त उन्हनि खे बि चऊं त अचनि तव्हां सां पंहिंजा एक्सपीरियंसिस शेयर कनि। असां उनखे नालो ॾिनो फ्लड डायरीज़।
हिकिड़ी कैंप जी डायरी छा हुई एज अ डॉक्टर्स. सो आई एम श्योर कि तव्हांखे उहो सेशन वणंदो. डॉक्टर गीत चनियाणी, डॉक्टर अमना पुटर जेका शिकागो जी आहे, सो उहे उन में शरीक थियनि पिया. ऐं होप के दैट सेशन विल बी ऑल्सो इंटरेस्टिंग. ऐं ॿियो तव्हांखे ॿाहिरि हाल में सुभाणे असां नंढी एग्ज़िबिशन पिया हणूं त साना जेके घर ठाहिया आहिनि उहे मुतासिर इलाइक़नि में टोटल कोई 281 घर जेके आहिनि साना जे मेंबर्स. माण्हू पुछंदा आहिनि साना छा पई करे, साना छा कयो आहे. ऑब्वियसली साना कुझु कोन कयो आहे, पर असां गॾिजी जो कयो आहे, असां हुनखे शोकेस करणु खपे. एटलीस्ट पंहिंजे मेंबरनि खे ॾेखारियूं, पंहिंजे दोस्तनि खे ॾेखारियूं what Sana has done. ऐं ॿियो हिकिड़ो असां नओं सेशन रखियो आहे जेको इरादो इहो आहे त हुनखे हर साल कंटिन्यू कंदासीं. उहो आहे न्यू इनिशिएटिव्स, न्यू आइडियाज़. कंहिं माण्हू वटि नवां ख़्याल आहिनि, नवां प्रोग्राम्स आहिनि, उहो अचे शेयर करे असां सां कम्युनिटी सां. उहे डोनर्स हुजनि, उहे सपोर्टर्स हुजनि. सो उहो नओं सेशन आहे ऐं उन में हिकिड़ा 3 नवां प्रोजेक्ट आइडियाज़ जेके आहिनि उहे तव्हां सां शेयर कंदा. हिकिड़ो तव्हांखे मां ॿुधायां थो, असांजो वॉशिंगटन DC जो असांजो वॾो साईं लीलावास मेमन साहिबु जेको असां खां विछड़ी वियो हिन साल तक़रीबन 7 महीना पहिरीं, उन्हनि जी यादि में उन्हनि जी जेका लाइफ लॉन्ग सर्विस हुई उनखे रिकग्नाइज़ करण लाइ असांजो प्रोजेक्ट शुरू आहे अनमोल. उन अनमोल में असां जेको उहो सुभाणे उनजो पुटु जेको आहे अदा कामरान उहो बि आयल आहे. ऐं जेको हुनजो अदा हसनैन शेख आहे असांजो साबिक़ ट्रेजरर, उहो तव्हांखे प्रेज़ेंटेशन ॾींदो त अनमोल छा करणु पए थी. आई थिंक साना जो शायदि इहो पहिरियों इनिशिएटिव हूंदो जंहिंमें असां वी आर ट्राइंग टू गिव बिज़नेस लोन्स टू स्मॉल या न्यू जेके माण्हू बिज़नेस अचनि था पिया. सो पूरो जेको आइडिया आहे उहो पेश कंदा. ऐं अदा असांजो जेको आहे कैनेडा जो दोस्त ॿ टे ॿिया बि आहिनि, उहे बि पंहिंजे आइडिया शेयर कंदा. स्टेट यूनिवर्सिटी मां आयल आहे अदी नीलोफर कमिसानी. आई सॉ हर, शी वाज हियर शी इज हियर. सो उहा तव्हां सां पंहिंजा आइडियाज़ पेश कंदी. सो ऐं बल्कि तव्हां वटि को नओं आइडिया हुजे, यू वांट टू लॉन्च अ न्यू प्रोजेक्ट, कम टू अस. साना इज योर्स एंड वी वुड लव टू वेलकम ऑल न्यू आइडियाज़. सो इहे आहिनि. ऐं आख़िर में बसि आउं हिकु दफ़ो वरी वेलकम कंदुसि तव्हां सभिनी खे, इंक्लूडिंग साईं डॉक्टर नदीम कमर साहब खे. इट वाज़ वेरी काइंड ऑफ यू केम ऑल द वे फ्रॉम पाकिस्तान. ऐं काफ़ी साफ़ बि दोस्त बि आया आहिनि. असांजो दोस्त एक्सप्रेस ट्रिब्यून जो हफ़ीज़ तुनियो आयो आहे, ज़िया कुरैशी आयो आहे केतिरा जो लॉन्ग टाइम रिपोर्टर आहे कराची में. ऐं गोबर गांगरो जेको सिंधी जो ब्यूरो चीफ आहे इस्लामाबाद में, उहो बि आयल आहे. ऐं साईं निज़ाम शेख सिंध विजन जो उहो बि आयल आहे. सो सुहाई अबड़ो जेका आहे शायदि पहिरीं सिंधी छोकिरी आहे जंहिं परफॉर्मिंग आर्ट ऐं रक़्स सिखियो आहे, यूनिवर्सिटी में पढ़ियो आहे. ऐं शी इज़ स्पेशली कमिंग फॉर अस फ्रॉम इटली. त यादि मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी फ्लाइट आहे ऐं उहा अचे पई. ऐं तव्हांखे आई थिंक दिस समथिंग न्यू. असांजी कोशिशि हुई त कन्वेंशन में कुझु नयूं शयूं कयूं. ऐं ॿियो हिकिड़ा इटली जा ॿ फिल्म प्रोड्यूसर्स आहिनि, उन्हनि सिंध ते हिकिड़ी डॉक्यूमेंट्री फिल्म ठाही आहे, नालो आहे स्टिल स्टैंडिंग. सो उन फिल्म जी स्क्रीनिंग कंदासीं ऐं जेके उनजा प्रोड्यूसर्स आहिनि उन्हनि सां पाण कचहरी कंदासीं. सो इन नेक्स्ट 3 days आई थिंक जीअं खलील चयो, लॉट ऑफ म्यूज़िक, लॉट ऑफ फन. ॿ फनकार सिंध मां आया आहिनि, ॿ फनकार जेको आहे इंडिया मां आया आहिनि. सो मज़ो ईंदो. एंड थैंक यू वेरी मच तव्हांजी कोऑपरेशन जी. Thank you, Ida. Thank you so much. मूंखां बिल्कुलु इहो अता जामियो जेको आहे स्पेशली असांजे लाइ आयो आहे खेपरे सांगड़ मां. शाह लतीफ़ जी शाइरी डिस्कशन थींदो. सो ऐं अता असां पोइ साल जी कोशिशि कई पई त उहो ईंदो, पर पोइ साल हुनखे वीज़ा कोन मिली. इन दफ़े उहे सक्सेसफुल रिकॉर्ड वीज़ा ऐं ह्यूस्टन जे दोस्तनि ऐं कलाकार सभिनी जी मदद सां हेल्प सां अता जी विदास. ऐं जेका सिंधियाणी अमेरिकन सिंधियाणी जेका आहे एमली हॉज़ जेका भिटाई जी शाइरी सालनि खां ट्रांसलेट कंदी पई अचे, उहे ॿई बि सेशन में हूंदा. उहो ज़रूरु कंदो. थैंक यू. Thank you so much.